अपडेट कयूं पिया कि जोही खां जिते असांजे रिपोर्टर आमिर शाहानी मूजिब जोही पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो लाल बख्श बावटो और तूफ़ानी कामरेड बीमारी के बिस्तरे ते पिया पर पार्टी क़यादत तरफ़ां मुकम्मल नज़रअंदाज। अपील तो कयां पार्टी मां वर्कर आहियां, मुंहिंजो हक़ आहे, हीउ त हिकिड़े अवामी माण्हू जो हक़ आहे कंहिंजी सपोर्ट करणु। मां त हिन पार्टी जो हिकिड़ो हिसो आहियां। न हे हाणे ऑपरेशन तव्हांजो थींदो, घणो ख़र्च ॿुधायो अथनि? ख़र्च मूंखे कोन था ॿुधाइनि। ख़र्च ऑपरेशन मुंहिंजो को तुर्क कोन कराईंदा, मुंहिंजो त दुबई कोन कराईंदा। मां त ॿाहिरि मुल्क कोन थो चवां, मूंखे त ख़र्च कान करिणो। हिन जी फोन ते बाबू जी ऑपरेशन थी सघे थी। कंहिंजी फोन ते? कंहिंजी फोन ते दादू ज़िले मां हिकिड़ी फोन वञे, तालके जोई मां हिकिड़ी फोन वञे, कराची मां हिकिड़ी फोन अचे, हैदराबाद मां अचे। मुंहिंजी त मुख़्तलिफ़ थी सघे थी। जी आल पाकिस्तान उन्नड़ तहत जी मुझे चेयरमैन आल पाकिस्तान उन्नड़ तहत सरदार जाम फिरोज़ खान उन्नड़ साहब असां आल पाकिस्तान उन्नड़ तहत की तरफ का अॼु मुझे बिरादरी जा सब मोज़िज़ सब गॾिजी असां तूफ़ानी कामरेड लाल बख्श बावटो वटि जेको आहे अॼु आया आहियूं ऐं उनजी अयादत करणु। उन्नड़ तहत हैदराबाद के सदर अली हसन उन्नड़ लाल बख्श बावटो की अयादत कई ऐं चयो त असां उन्नड़ तहत तरफ़ां कामरेड लाल बख्श की मुकम्मल सहायता कंदासीं। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।